सेपीन अकेडमी ते अवां खे भलीकार चऊं था। अॼु असां नंढड़े जानदार याने जरासीमनि जे बारे में पढ़ंदासीं। स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। अॼु असां माइक्रोब्स याने नंढड़ा जानदारनि जे बारे में पढ़ंदासीं जेके असांखे माइक्रोस्कोप जे ज़रिए ई नज़र ईंदा आहिनि, आम अख सां नज़र न ईंदा आहिनि। उन्हनि में हिकिड़ो जरासीम बैक्टीरिया आहे। बैक्टीरिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जरासीम आहे। ॿियो जरासीम वायरस आहे ऐं वायरस तमामु नंढिड़ो जरासीम आहे ऐं हिन वायरस खे सेल बि कोन थींदो आहे। टियों जरासीम फंजाई आहे जेको टिनी में वॾो जरासीम आहे। हाणे असां वायरस जरासीम जूं बनावट, कम, निशानियूं ऐं उन्हनि जूं बीमारियूं पढ़ंदासीं। वायरस ॿिए सेल खां सवाइ नथो रही सघे। अक्सर वायरस गोल शक्ल जा थींदा आहिनि ऐं उन्हनि जे मथां ग्लाइकोप्रोटीन जा ॾंदा थींदा आहिनि। कुझु वायरस राड जहिड़ा या ॾंडीअ वांगुरु ड्रिघा बनावट में पिणु थींदा आहिनि। हीअ ॻाल्हि यादि रखंदा त वायरस खे जीव घरड़ो या सेल न थींदो आहे। इहा वायरस जी अहम निशानी आहे। तंहिंजे करे वायरस जानदारनि ऐं बेजान जे विच में हिकु सरहद आहे। वायरस खे पंहिंजो DNA या RNA हूंदो आहे, जंहिंजे करे वायरस पंहिंजो नस्ल वधाए सघे थो। वायरस में सिर्फ़ु 2 शयूं अहम आहिनि। हिकु वायरस जे ॿाहिरां प्रोटीन जो कवर चढ़ियलु हूंदो आहे, ॿियो उन में अंदरि DNA या RNA हूंदो आहे। वायरस जे करे इंसाननि खे या दुनिया में रहंदड़ ॿियनि जानवरनि खे कहिड़ा नुक़सान थियनि था उहे असां हेठि बयानु कंदासीं। हिते असां उहे बीमारियूं बयानु कंदासीं जेके वायरस जे करे इंसाननि में थियनि थियूं ऐं इंसान उन जे करे तमामु घणो भोॻे थो ऐं नुक़सानु थिए थो। हिकु बीमारी ज़ुकाम आहे जेका वायरस जे करे इंसाननि में थिए थी, जंहिंजे करे रनी नोज़ याने नकु वहंदो रहंदो आहे। हिकु ख़तरनाक बीमारी हेपाटाइटिस आहे जेका वायरस जे करे थिए थी ऐं वायरस जेरे खे तबाह करे छॾे थो। इन खे असां सिंधीअ में साई या कारो कामिणु पिणु चवंदा आहियूं। ॿी ख़तरनाक बीमारी जेका वायरस जे करे इंसाननि में थिए थी उहा पोलियो आहे जेका इंसाननि खे अपाहिज करे छॾे थी। वायरस जा कुझु फ़ाइदा बि आहिनि। वायरस मां ई वैक्सीनेशन ठाही वञे थी जंहिंखे असां सिंधीअ में टुको चवंदा आहियूं। इहा उन ई वायरस मां ठाही वेंदी आहे। वैक्सीन हिकु मोवल या कमज़ोर जरासीमनि जी ठहियलु दवा हूंदी आहे जेका जरासीमनि खां बचाईंदी आहे ऐं असांजे जिस्म जे हिफ़ाज़ती निज़ाम खे मज़बूत कंदी आहे। हाणे अचो त बैक्टीरिया जूं ख़ासियतूं, बनावट, शिकिल, फ़ाइदा ऐं नुक़सान बयानु करियूं। बैक्टीरिया जी अहम ख़ासियत जेका यादि करणी आहे उहा कहिड़ी आहे त बैक्टीरिया में अंदरि न्यूक्लियस कोन थींदो आहे। बैक्टीरिया में हिकु फ्लैजेला हूंदो आहे जेको चुरपुर कराइण में मदद ॾींदो आहे। बैक्टीरिया में सन्हियूं वार जहिड़ी का बनावट हूंदी आहे जंहिंखे सीलिया चवंदा आहियूं। इहा बि बैक्टीरिया खे चुरपुर कराइण में मददगार हूंदी आहे। बैक्टीरिया यूनिसेल्युलर जानदार आहिनि, याने बैक्टीरिया जेके बि आहिनि सिर्फ़ु हिकु सेल जा ठहियल आहिनि। प्यारा ॿारो, बैक्टीरिया हर जॻह ते रही सघे थो। उहो असांजे हथनि में बि ऐं असांजे खाधे में बि मौजूदु हूंदो आहे। बैक्टीरिया जा नुक़सान या बैक्टीरिया जे करे थींदड़ इंसाननि में बीमारियूं या ॿिया नुक़सान उहे हेठि ॾिजनि था। बैक्टीरिया जे करे इंसाननि में तमामु घणियूं बीमारियूं थियनि थियूं जीअं टीबी या नमूनिया। बैक्टीरिया खाधे खे ज़हरीलो या ख़राबु करे छॾींदो आहे। बैक्टीरिया जा कुझु फ़ाइदा उहे हेठि बयानु कजनि था। ॾुध या ॾही जेका आहे उहा बैक्टीरिया ई ठाहींदी आहे। जानवरनि जी चमड़ीअ खे बैक्टीरिया साफ़ करे थी ऐं असांजे इस्तेमाल जे क़ाबिल बणाए थी।
हाणे असां टियों माइक्रोब्स फंजाई पढ़ंदासीं। फंजाई इन्हनि सभिनी में वॾो माइक्रोब आहे। तव्हां हिते टिनि माइक्रोब्स जी शिकिल ॾिसी सघो था। इन्हनि में जेको फंजाई आहे उहो टिनी जरासीमनि में वॾे में वॾो जरासीम थिए थो। फंजाई खे सेल जी भिति थींदी आहे ऐं फंजाई खे न्यूक्लियस बि हूंदो आहे। इहो जेको बैक्टीरिया में न्यूक्लियस कोन हुयो, वायरस खे त सेल ई कोन हो, पर फंजाई खे न्यूक्लियस ऐं सेल जी भिति थींदी आहे। फंजाई में साओ मादो या क्लोरोप्लास्ट या क्लोरोफिल कोन हूंदो आहे, जंहिंजे करे उहा साई नज़र न ईंदी आहे। फंजाई पंहिंजो खाधो चूसींदी आहे, यानी इहा गंद ते फुटंदी आहे ऐं गंद मां मिनरल्स या मादनियात या पंहिंजो खाधो जज़ब कंदी आहे। इन जे करे इनखे एब्ज़ॉर्प्टिव चइबो आहे। फंजाई जा एडवांटेजिस या फंजाई मां असांखे कहिड़ा फ़ाइदा हासिलु थियनि था उहे हेठि बयानु कजनि था। एंटीबायोटिक दवाऊं फंजाई मां ठाहियूं वञनि थियूं। दुनिया में पहिरीं एंटीबायोटिक पेंसिलिन बि फंजाई मां ठही हुई। हिकु घरड़े वारो फंजाई जंहिंखे असां ख़मीर या यीस्ट चवंदा आहियूं, उहो खाधे में इस्तेमालु थींदो आहे ऐं खाधे खे मज़ेदार ऐं ज़ाइक़ेदार बणाईंदो आहे। फंजाई बेकरियुनि में, इंडस्ट्री में, दवाउनि जे लाइ ऐं साइंसदान फंजाई ते तहक़ीक़ ऐं रिसर्च कंदा आहिनि। इहे सभु फ़ाइदा फंजाई मां ई हासिलु थियनि था। ख़बरदार, फंजाई नुक़सान बि ॾींदी आहे। हींअर असां फंजाई जा नुक़सान पढ़ंदासीं त उहे कहिड़ा नुक़सान ॾिए थी। फंजाई जे करे इंसाननि में एथलीट्स फुट बीमारी थींदी आहे, जंहिंजे करे पेर ॻरी वेंदा आहिनि। जरासीमनि जे करे थींदड़ बीमारीअ खे इन्फेक्शन चइबो आहे। अचो त जरासीमनि खे गुड बाय चऊं। कीअं चऊं? छो त इहे असांजे खाधे में, हथनि में, पाणीअ में, हर जॻह रहनि था। उन्हनि खां कीअं बचिणो आहे? प्यारा ॿारो, उन्हनि खां बचण जे लाइ हमेशह हथ साफ़ु रखो, पंहिंजो जिस्म साफ़ु रखो ऐं खाधे पीते खे साफ़ु रखो। उन्हनि खे ढके रखो त जीअं जरासीम उन्हनि खे न अची सघनि। थैंक यू फॉर वॉचिंग आवर चैनल। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। वॾी महिरबानी।